सिंध टीवी न्यूज़ जो प्रोग्राम बेरो टाइम खणी आऊं अवां जो मेज़बान अज़हर गुल सरकी अवां जे अॻियां हाज़िर आहियां। नाज़रीन, आज़ादीअ जहिड़ी ॿी का बि नेमत कोन्हे, बाक़ी सभु सुख सहज आज़ादीअ जहिड़ी नेमत ते क़ुर्बान करे सघजनि था। ही हिन वतन अज़ीज़ ख़ूबसूरत मुल्क पाकिस्तान जी आज़ादी जेका आहे अॼु खां 78 साल अॻु में वजूद में आई ऐं हिन वतन जी आज़ादी जी ख़ूबसूरती ऐं उन जे आज़ादीअ जी ईद जहिड़े ॾिहाड़े, आज़ादीअ जी जहिड़े हसीन ॾिहाड़े, आज़ादीअ जे हिन मधुर ॾिहाड़े जी मुनासिबत सां सॼे मुल्क जियां जैकबाबाद में बि मुख़्तलिफ़ हंधनि ते ख़ुशीअ भरियूं तक़रीबूं कोठायूं वयूं आहिनि ऐं उन तक़रीबनि में जेके आहिनि त ज़िंदगी जे मुख़्तलिफ़ शोबनि सां वास्तो रखंदड़ माण्हू उन में शामिलु आहिनि। हिन ख़ूबसूरत वतन जी आज़ादीअ खे भरपूर अंदाज़ में उहे मल्हाए रहिया आहिनि ऐं अॼु हिन हाल में वतन सुहिणे ख़ूबसूरत मुल्क पाकिस्तान जी आज़ादीअ जी मुनासिबत सां हीउ प्रोग्राम रखियो वियो आहे जंहिंमें ज़िंदगी जे ॿियनि शोबनि सां गॾोगॾु तालीमी खाते जे माण्हुनि भरपूर अंदाज़ में शिरकत कई आहे ऐं उन में जेके आहिनि मेल फीमेल टीचर्स आहिनि ऐं शहर जा नोटेबल्स मोज़ीन आहिनि ऐं हिन ख़ूबसूरत प्रोग्राम जी जेका मेज़बानी आहे उहा डिप्टी कमिश्नर जैकबाबाद पारां कई पई वञे ऐं उन ख़ूबसूरत प्रोग्राम में उन्हनि खे महिमान ख़ासि तौर हुजण जी बि हिकिड़ी एज़ाज़ियत हासिलु आहे, छो जो ज़िले इंतिज़ामिया ऐं तालीम खाते जे गॾियल सहकार सां हीउ प्रोग्राम पियो थिए त जंहिंजे करे चीफ गेस्ट जी हैसियत डिप्टी कमिश्नर जैकबाबाद जी आहे हिते ऐं उन खां अलावा मुख़्तलिफ़ शोबनि सां ॿिया माण्हू बि हिन प्रोग्राम में शरीक आहिनि जंहिंमें टेबलोस समेत मुख़्तलिफ़ जेके आहिनि सेगमेंट्स रखिया विया आहिनि ऐं उन सभिनी खे चिटो वाज़िया करे रहियो आहे सिंध टीवी जी स्क्रीन ते ॾेखारण जे लाइ सिंध टीवी जो डिस्ट्रिक्ट रिपोर्टर ज़हीन सरकी। अचो त ॾिसूं हिन प्रोग्राम जी लताफ़त खे महसूस। ये वतन तुम्हारा है तुम हो पातुबा इसके, ये वतन तुम्हारा है तुम हो पातुबा इसके, हम तो मिट जाएंगे ए अर्ज़ वतन पर, तुमको जिंदा रहना है क़यामत के शहर होने तक। जी दर साहब सॼे मुल्क जियां जिते सॼे मुल्क में 14 अगस्त आज़ादी जो ॾियारो जोश जज़्बे वलवले सां मल्हायो पियो वञे, उते जैकबाबाद में भी 1 अगस्त खां वठी 14 अगस्त ताईं जोश जज़्बे सां जेको हीउ ॾियारो मल्हायो पियो वञे। जैकबाबाद जे स्कूलनि हुजनि तोड़े पंहिंजो मुख़्तलिफ़ सियासी समाजी मज़हबी कारोबारी तंज़ीमूं हुजनि पारां रैलियूं कढी प्रोग्राम करे पंहिंजे मुल्क सां पंहिंजे पाक अफ़वाह सां मुहबत जो इज़हार कयो पियो वञे। ऐं अॼु अगस्त 14 अगस्त वारे ॾींहं ते एजुकेशन डिपार्टमेंट पारां जेको आहे एजुकेशन डी ओ सेकेंडरी मोहम्मद इस्माइल बुर्डो पारां जेको आहे जैकबाबाद जेका मक़ामी शादी हाल अंदरि जेको आहे रंगारंग प्रोग्राम रचायो आहे जिते मोरका हक़ जे नाले सां ई जेको प्रोग्राम रचायो आहे जिते मुख़्तलिफ़ मेल फीमेल गर्ल्स स्कूल ऐं बॉइज़ स्कूल जे शागिर्दनि हिसो वरितो आहे जन पंहिंजे टेबलोस तक़रीर वसीले पंहिंजे मुल्क सां पंहिंजी फ़ौज सां मुहबत जो इज़हार कयो आहे। उनजो चवणु आहे त पाकिस्तान आहे त असीं आहियूं, पाक फ़ौज खे हुन सलाम पेश कयो आहे त जंहिंजे पंहिंजी जेकी ऑपरेशन थी बरयान मनसूस जेकी ऑपरेशन थी उनमें पाकिस्तान जी फ़ौज जेको आहे तारीख़ी कामयाबी कई, हुन दुश्मन खे जेको आहे अहिड़ी मुंहुं तोड़ जवाब ॾिनो जो हू मुंहुं लिकाइण जे क़ाबिल बि न रहियो आहे। दुनिया में न सिर्फ़ु पाकिस्तान जो नालो रोशन थियो पर हुनजी ख़बर पई त पाकिस्तान फ़ौज छा आहे ऐं हुनजी टेक्नोलॉजी छा आहे। उन सिलसिले में अॼु हिते वॾो प्रोग्राम रचियो वियो आहे। उते प्रोग्राम में मुख़्तलिफ़ सियासी समाजी ऐं जेको आहे ब्रोकरेस ऐं ऑफिसरनि जो शामिलु थिया आहिनि, भाड़ा शामिलु थिया आहिनि, स्कूल जा जेके मुख़्तलिफ़ ॿार शामिलु थिया उनको पुछा कंदासीं त उहे छा चवनि था, उनजो पंहिंजे मुल्क सां पंहिंजी फ़ौज सां केतिरी मोहबत आहे ऐं उनजो छा चवणु आहे। हेॾे बहुत मज़ो अचे थो असांखे ऐं असां बहुत ख़ुशि थियूं था ॾाढो ऐं असांखे जो कॉन्फिडेंस भरे थो हिन खे ॾिसी करे असांखे तालीम अचे थी ऐं असां हिन खे ॾिसी करे सिखूं था। असांखे ॾाढी घणी मोहबत आहे, असांखे पाकिस्तान जे लाइ हर शइ करणी घुरिजे, असांखे भली जान बि ॾियणु घुरिजे। पंहिंजी फ़ौज सां केतिरी मोहबत आहे? मूंखे ॾाढी आहे, मूंखे ॾाढी आहे। मां पंहिंजे मुल्क जे लाइ जान भी गवाए ॾी हिन में प्रोग्राम में मूंखे ॾाढो मज़ो अचे ऐं असां हिन प्रोग्राम ते सघूं पिया। अच्छा माण्हू जो कॉन्फिडेंट हिन प्रोग्राम में ॾाढो वधीक वधी वियो आहे, छाकाणि त जॾहिं असां माण्हुनि सां वञी करे परफॉर्म कंदा आहियूं त असांजो कॉन्फिडेंस थोरो घणो वधी वेंदो आहे। मुंहिंजी जेकी स्पीच परफॉर्मेंस हुई उनमें थोरी देरि पहिरीं मुंहिंजो कॉन्फिडेंस सफ़ा घटि हुयो ऐं जॾहिं मां स्पीच कयमि
ऐं विच में दौरान आहे मुंहिंजो कॉन्फिडेंस एॾो वधी वियो जंहिंमें मां ॾाढी सुठी स्पीच कई ऐं पाकिस्तान सां केतिरी मोहबत करे थो? असां पाकिस्तान सां ॾाढी मोहबत कंदा आहियूं। पाकिस्तान ॾाढो अज़ीज़ आहे असांजे लाइ। असां पाकिस्तान जे लाइ पंहिंजी जान बि क़ुर्बान करे सघूं था। पाक फ़ौज सां केतिरी मोहबत आहे? पाक फ़ौज खे मां शुक्रिया अदा करणु चाहींदमि। असांखे उन्हनि सां बि ॾाढी मोहबत आहे छाकाणि त उन्हनि जे बि क़ुर्बानीयुनि शहादतुनि खां पोइ असांखे हीउ मुल्क मिलियो ऐं असां अॼु हिते उन्हनि जी वजह खां आज़ादी सां वेठा आहियूं। बिनाल मरसूस ऑपरेशन जेको 10 मई 2025 ते ऑपरेशन थियो हुयो, ही अस्करी कार्रवाई न हुई। हिन में जेको पाकिस्तान जी अवाम आहे उनके हौसले क़ुर्बानी ऐं हिबुल वतनी जी ज़िंदा मिसाल हुई। अलहमदिल्ला हिते असां आयासीं, ॾाढी ख़ुशी महसूसु थिए थो असांखे ऐं हिते माहौल ॾिसी करे ॾाढो सुठो माहौल आहे। असांजो बि हिते पार्टिसिपेट आहे, इनशाला भलो परफॉर्मेंस कंदासीं। असां ॾाढी ख़ुशी थिए थी, अञा ताणी कयो न आहे, हाणे कंदासीं। मतिलबु पाकिस्तान सां केतिरी मोहबत आहे? पाकिस्तान सां ॾाढी मोहबत आहे, असांजो वतन आहे, प्यारो मुल्क आहे असांजो, ॾाढो मोहबत आहे असांखे। आई लव पाकिस्तान। जेको आहे पंहिंजी फ़ौज सां केतिरी मोहबत आहे? फ़ौज सां ॾाढो अलहमदिल्ला। असांजो फ़ौज मोस्ट पावरफुल फ़ौज आहे असांजो फ़ौज। सभिनि मुल्कनि खां इंडिया खां ॾिसो कीअं जंग कटी। माने मरसूस ऑपरेशन ते केतिरो फ़ख्रु आहे? ॾाढो फ़ख्रु आहे असांखे, पंहिंजे मुल्क ते ॾाढो फ़ख्रु महसूसु थिए थो। अदा पाकिस्तान सां केतिरी मोहबत आहे? अल्हम्दुलिल्लाह सबको पंहिंजे मुल्क सां एतिरी चाहत आहे। अल्हम्दुलिल्लाह पंहिंजे मुल्क जे लाइ जान माल हर शइ क़ुर्बान करण जे लाइ तयारु आहियूं। फोर्स सां अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजी फोर्स सां एतिरो मोहबत आहे इंतिहाई। तव्हां ॾिसो था केॾा सीक्रेट मिशन असांजी फोर्स कामयाबु कया आहिनि। जीअं तव्हां ॾिसो था असांजे पाक फ़ौज पाक आर्मी जहिड़ी जज़्बे सां जोश सां जेके इंडिया जा जहाज़ तबाह कया आहिनि। अल्हम्दुलिल्लाह असांखे पंहिंजे पायलटनि ते फ़ख्रु आहे जंहिं असांजे क़ौम जे लाइ क़ुर्बानियूं केतिरे हद ताईं ॾिनियूं आहिनि माशाअल्लाह। ऐं असां मतिलबु असां सिखूं था त असांखे अॻिते वधणु घुरिजे, असांखे पाकिस्तान खे सपोर्ट करणु घुरिजे। पंहिंजे मुल्क सां केतिरी मोहबत आहे? तमामु घणी मोहबत आहे पंहिंजे वतन सां। फ़ौज सां केतिरी मोहबत आहे? फ़ौज सां बि ओतिरी तमामु घणी मोहबत आहे असांखे। तमामु घणो असांखे फ़ख्रु महसूसु थी रहियो आहे त असांजो पाकिस्तान माशाअल्लाह अॻिते वधे थो। देखें, यहाँ पे आके पहली बात तो ये कि मुझे बेहद ज़्यादा खुशी हुई है। उसकी वजह ये कि यहाँ पे आके मुझे अंदाज़ा हो गया कि यहाँ की जो सरज़मीन है वो तालीमी लिहाज से बहुत ही ज़्यादा ज़रख़ेज़ है। यहाँ के जो तलबा हैं इनके जो जहन है वो बहुत ही तालीमी एतबार से बहुत ही हमवार हैं। मेरे ख्याल में जब हम तालीम की बात करते हैं तो हमें सिर्फ तालीम के ऊपर डिग्री के ऊपर फोकस नहीं करना चाहिए, एक्स्ट्रा करिकुलर एक्टिविटीज़ के ऊपर फोकस करना चाहिए, टैलेंट हंट के ऊपर फोकस करना चाहिए। और आज का ये इवेंट इंतहाई कामयाब इवेंट हुआ है और ये इवेंट इस बात का सबूत है कि लाड़काना डिवीज़न की सरज़मीन और जगवाबाद की सरज़मीन जो है नहायत ही ज़रख़ेज़ है। यहाँ से अमन का पैगाम जाता है। यहाँ के तलबा बहुत ही काबिल हैं, बहुत ही टैलेंटेड हैं और इंशाल्लाह ये नेशनल लेवल पे परफॉर्म करेंगे। उम्मीद है कि वे इंटरनेशनल लेवल पे भी ये परफॉर्म करेंगे। हमारा जो मुल्क है उसकी दिफा के अंदर आवाम के साथ साथ सबसे ज़्यादा जो रोल रहा है वो हमारी पाकिस्तान आर्मी का रहा है। और हम सब पे ये फ़र्ज़ है कि हम हर इवेंट पे अपने अफ़वाज पाकिस्तान के लिए पैगाम दें, उनके जज्बे को सराहें, उनकी कुर्बानियों को सराहें। और ये आज 14 अगस्त इसकी मुनासिबत ही कि हम अपने जो शहदा हैं और हमारे अफ़वाज पाकिस्तान की जो कुर्बानियाँ हैं उनको याद रखें। और हमने आज यहाँ पे याद रखा भी है और इंशाल्लाह आइंदा भी जब ऐसे इवेंट्स आएंगे तो हम उनको याद रखेंगे। जनाब ॾाढी ख़ुशी थिए थी पई। असां जेको ही पाकिस्तान जो 78वां जश्न आज़ादी जो ॾिहाड़ो जेको आहे उहो मल्हायूं था पिया ऐं इन ॾिहाड़े खे असां मख़सूस कयो आहे पंहिंजे मार्काए हक़ सां जेको बिनियानुल मरसूस जे नाले ते असांजे अफ़वाज पाकिस्तान कामयाबी हासिल कई। दुश्मन असां ते हमिलो कयो ऐं नाकाम हमिलो करे ऐं उनखां पोइ असांजे अफ़वाज पाकिस्तान उनजे मुल्क में वञी करे उन्हनि खे निस्त नाबूद करे ऐं फतह हासिल कई। सो ही असां पंहिंजो जेको जश्न आज़ादी आहे उहो पंहिंजे अफ़वाज पाकिस्तान सां यकजहती तौरु मल्हायूं था पिया। इन में असांजे ॿारनि जेको आहे तमामु वॾे जोश ख़रोश सां असांजे असातिज़ा, असांजे अफ़सरान, डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट, अवाम, वालदेन सभिनीनि हिसो वरितो आहे ऐं सभिनीनि पंहिंजी अफ़वाज पाकिस्तान सां मोहबत जो इज़हार कयो आहे। ही ॿारड़ा जेके आहिनि ही जेको बि टेबलोस पेश कनि था इहो हिकु न क़िस्म जो सिर्फ़ु परफॉर्मेंस बि आहे पर उन सां गॾोगॾु हे पंहिंजे जज़्बात जो इज़हार कनि था पिया पाकिस्तान सां मोहबत जो ऐं अफ़वाज पाकिस्तान सां मोहबत जो ऐं पंहिंजे तालीम सां मोहबत जो। सो इन में असां सभिनि खे गॾिजी करे पंहिंजे अफ़वाज पाकिस्तान खां साथ ॾियणु घुरिजे। ऐं जैकबाद जे इलाइक़े में अहिड़ो बहितरीनु इलाइक़ो प्रोग्राम जेको पेश थियो आहे मां इन में ॿारनि खे
ऐं उन सां गॾु उस्तादा खे ऐं असां पंहिंजे DO साहिबान खे TO साहिबान खे जिन अहिड़ो प्रोग्राम जेको आहे असांजो अरेंज कयो आहे ऐं उन ॿारनि जे जज़्बात खे जेको आहे इज़हार करण जो मौक़ो फ़राहम कयो आहे, मां उन्हनि सभिनि जो शुक्रिया अदा कयां थो, मीडिया जो शुक्रिया अदा कयां थो, स्काउट जो शुक्रिया अदा कयां थो ऐं मीडिया जे ज़रिए मां आवाम खे इहो पैगाम ॾियणु चाहियां थो त असांजा जेके तालीमी इदारा आहिनि उहे हाणे तमामु बहितरीनु थी विया आहिनि, तमामु सुठी गवर्नमेंट ऑफ सिंध बजट ॾिनी आहे। असांजे साईं सरदार अली शाह साहिबु जेको आहे स्कूलनि जी के तालीम क्वालिटी ऑफ एजुकेशन खे बहितर करण जा उस्तादनि जी खोट पूरी कई आहे, बजट ॾिनी आहे, बहितरीनु बिल्डिंग्स असांजियूं अचनि थियूं पियूं, काफ़ी मंज़ूर थी वियूं आहिनि, जेके सैलाब में तबाह थियूं आहिनि उहे हाणे जेके प्राइमरी स्कूल आहिनि उहे बि इनशाला 7 खां 9 कमरनि जा ठहंदा, 2 कमरनि जा न ठहंदा, तो इहे तमामु सहूलियत ॾियूं था। अवाम खे बि मां गुज़ारिश कंदुसि त हाणे जॾहिं गवर्नमेंट एतिरी सहूलियत ॾिए थी त उहे बि पंहिंजनि ॿारनि खे असांजे गवर्नमेंट जे इदारनि में दाख़िल कराइनि ऐं तालीम बहितरीनु तालीम हासिलु कनि। असां वटि बहितरीनु उस्ताद आहिनि, तालीम किताब मुफ़्त आहिनि, सो अवाम असां ते एतमाद करे इनशाला असां हुनखे क्वालिटी एजुकेशन ॾींदासीं। त इन जो जवाब ई पाण ॿार ई आहिनि। सरकारी स्कूलनि जे हवाले सां जेको तव्हां चओ था पिया त इहो सॼो जवाब पाण ॿार ई ॾियनि था पिया। त असांजे ॿारनि में, सरकारी स्कूल जे ॿारनि में अलाह जे फज़ुल सां तमामु ख़ुदि एतमादी आहे। असांजा उस्ताद तमामु कॉम्पिटेंट आहिनि, पढ़ाइनि था पिया, रेगुलर आहिनि ऐं ज़ाहिर आहे हीअ उस्तादनि जी महिनत आहे। जेके ॿार अॼु स्टेज ते बि, हेतिरा ॿार स्टेज ते बि जेको डाइस ते बि तक़रीर कनि था ऐं जेके हीअ टेबलोस पेश कनि था पिया, इहा ख़ुदि एतमादी आहे। इहा ख़ुदि एतमादी कंहिं पैदा कराई आहे? उन मुंहिंजो उस्ताद पैदा कराई आहे। मुंहिंजो उस्ताद आहे ऐं असांखे फ़ख़ुरु आहे ऐं उन्हनि ते नाज़ आहे। इनशा ताला तव्हांखे अञा अॻिते हली करे फुल रिज़ल्ट मिलंदो ऐं असां वटि जेका टीम हाणे आहे एजुकेशन डिपार्टमेंट में, ख़ासि करे डिस्ट्रिक्ट जैकाबाद में, त उहा तमामु बहितरीनु टीम आहे जेका तव्हांखे रिज़ल्ट ॾींदी एजुकेशन जे हवाले सां। पंहिंजे मुल्क सां ऐं अफ़वाह सां केतिरी मोहबत रखे? सर, पंहिंजे मुल्क जे लाइ अगरि जान जी कुर्बानी जे लाइ बि कोई चवंदो आहे असां पोइते कोन ॾिसंदासीं, पंहिंजे दिलि सां जान जो नज़रानो ॾियण जे लाइ तयारु आहे। मुल्क अलाह जे फज़ुल सां असांजी फ़ौज आहे ऐं बनियान मरसूस खे जेको कामयाबु कयो वियो उन मोहटोड़ जेको जवाबु ॾिनो उहो पूरी दुनिया ॾिठो आहे त बनियान मरसूस छा हो, उनजो जवाबु छा हुयो ऐं पाकिस्तानी क़ौम, पाकिस्तानी फ़ौज ऐं हिकिड़े ई प्लेटफॉर्म ते हुया ऐं दुश्मन खे कहिड़े तरीक़े सां जवाबु ॾिनो। ॿारनि जो माशाल्लाह तमामु घणो जोश जज़्बो आहे ऐं ॿारनि में तमामु घणो कॉन्फिडेंस आहे। असांजे ॿारनि में तमामु घणो कॉन्फिडेंस बनिस्बत प्राइवेट स्कूलनि ते असांजे गवर्नमेंट जा स्कूल जेके आहिनि उन्हनि ॿारनि में तमामु घणो कॉन्फिडेंस आहे ऐं पंहिंजो ॿार ई जोश ऐं जज़्बे सां 14 अगस्त मल्हाए रहिया आहिनि। ऐं ख़ासि करे इहो जेको बयानुल मरसूस वारो जेको हुयो त उन हिसाब सां जेका अॼु असां 14 अगस्त मल्हाए रहिया आहियूं इन खे ज़हन में रखंदे असां इहो मल्हाए रहिया आहियूं। असां पंहिंजे फ़ौजियुनि खे सलाम पेश कयूं था ऐं असांखे तमामु घणी ख़ुशी थी आहे ऐं अॼु असां वॾे जोश ऐं जज़्बे सां 14 अगस्त मल्हाए रहिया आहियूं। हीउ जेको प्रोग्राम अरेंज कयो आहे DO सेकेंडरी ऐं DO प्राइमरी साइड खां डिस्ट्रिक्ट जैकाबाद में एजुकेशन जी तरफ़ां, उन में तमामु घणो जेको आहे सो असांजे स्टूडेंट्स हिकिड़ो नए जेको आहे पंहिंजे स्किल्स जो मुज़ाहिरो कयो आहे ऐं उनखां अलावा जेको असांजे स्टूडेंट्स खे जज़्बो नज़र अचे पियो 14 अगस्त खां पहिरियां, उहो इन जी जेको आहे सो गवाही शायदि ॾिए थो त असांजा ॿार जेको पाकिस्तान सां हिकिड़े हुबल वतनी जो केतिरो जज़्बो रखनि था पिया। उनखां अलावा जेका हीअ पूरी टीम आहे रेवेन्यू डिपार्टमेंट जी, एजुकेशन डिपार्टमेंट जी, डिफरेंट डिपार्टमेंट जी, जर्नलिस्ट जी, उन्हनि बि पंहिंजो जेको आहे हिकिड़ो ख़ुशी जो इज़हार कयो आहे त 14 अगस्त खे असांखे कहिड़ी तरह मल्हाइणु घुरिजे ऐं कहिड़ी तरह मल्हायो वञे पियो। पाक फ़ौज सां केतिरी मोहबत रखो? पाक फ़ौज सां मोहबत जो वॾे में वॾो इज़हार इहा असांजी आवाम ॾिसो था पिया। जैकाबाद खां अलावा पूरी सिंध में अगरि तव्हां प्रोग्राम ॾिसो 14 अगस्त हवाले सां डिफेंस जे हिसाब सां त उते जेको असां ऑलरेडी पाक फ़ौज सां प्यार यके जी जेको असां तहिड़ो कमु कयूं पिया। बनियान मरसूस ऑपरेशन ते केतिरो फ़ख़ुरु? उन ते तमामु घणो फ़ख़ुरु आहे त पाकिस्तान हिकिड़ी फतह नज़र आई, उन में जेको इंडिया खे शिकस्त आई उहो वॾी असांखे ख़बर पई त उहो बनियान मरसूस असांजो हिकिड़ो पाकिस्तान जो हिकिड़ो जज़्बे जो उब थी वियो आहे, जज़्बे जो हिकिड़ो जेको जुज़ो थी वियो आहे। तव्हां ॾिठो त नंढड़ा ॿार वॾा ॿार पंहिंजे वतन सां मोहबत कनि था ऐं उन्हनि जी परफॉर्मेंस सां पाण बि ॾिठी त केतिरो उन्हनि में जोश ऐं जज़्बो आहे पंहिंजे वतन जे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ। इंशाअल्लाह ताला हे सरमायो आहिनि पाकिस्तान जो ऐं वतन जो। अॻिते हली करे इन्हनि इहो ई झंडो खणंदा ऐं इहो ई महिनत कंदा ऐं पंहिंजे पाकिस्तान लाइ हिमत महिनत कंदा। इहा मोहबत अहिड़ो उनसर आहे बयानु नथो करे सघिजे, बेइख्तियारी जज़्बो आहे। पंहिंजे मुल्क सां मोहबत असां जेकॾहिं जेतिरी बि कोशिशि कयूं पंहिंजे लफ़्ज़नि सां बयानु नथा करे सघूं। मां इहो चाहींदमि त असां हक़ अदा कयूं मोहबत जो।
मोहब्बत जो हक़, पंहिंजे मुल्क सां मोहब्बत जो हक़ असां ईअं अदा करे सघूं था पिया, उनजी ख़िदमत कयूं, उनखे क़ाइमु त असांखे क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना ऐं रहनुमाउनि असांखे जदोजहद वरी जाखोड़ खां पोइ असांखे महिनतनि सां मुल्क पाकिस्तान ॾिनो आहे, पर हाणे उनखे क़ाइमु दाइमु रखणु, उन्हनि जी सलामती खे उनखे हरियो भरियो रखणु, इहो असां ते आहे त असां उन जे लाइ छा पिया करियूं। असांखे उनखे सरसब्ज़ बणाइण जे लाइ, उनखे अमन जो गहिवारो बणाइण लाइ कमु करिणो आहे। ख़ासि तौर ते असां स्कूल एजुकेशन लिटरेसी डिपार्टमेंट सां असांजो वास्तो आहे। ऐं नॉन फॉर्मल जे हवाले सां बि ज़िक्र कंदसि त असांखे इन्हनि ॿारनि खे तालीम ऐं तरबियत अहिड़ी ॾियणी आहे त जीअं इहे अमन पैदा करे सघनि असांजे इलाइक़नि में। अल्हम्दुलिल्लाह असांजो सर फ़ख्र सां बुलंद आहे। पाकिस्तान जी फ़ौज, पाक फ़ौज साबित करे ॾेखारियो असां सभिनी जी दुआउनि सां ऐं साथ सां पूरी दुनिया में पाकिस्तान जो नालो रोशन कयो आहे। बुनियादुल मरसूस मोरका ऐं हक़ असांजे लाइ बाइसे फ़ख्र आहिनि ऐं इहा अहिड़ी छाप हुई न सिर्फ़ु दुश्मन मुल्कनि ते पर असांजी पूरी दुनिया ते पाकिस्तान जी अहमियत वाइखी थी वई। पाकिस्तान खे टेक्नोलॉजी जे मैदान में घटि सम्झ वेंदो हुयो, जेको उन्हनि जी वापडा डिपार्टमेंट्स खे इंडिया जेके बिल्कुलु उन्हनि 40% नाकारा बणाए छॾियो। असां पंहिंजे मुल्क जे टेक्नोलॉजी ते बि फ़ख्र था कयूं। मोरका ऐं हक़ ज़िंदाबाद। इंसान सां मोहब्बत जो इज़हार कयां। यकीनन पंहिंजे मुल्क सां एतिरी मोहब्बत हूंदी आहे, हर इंसान जी एतिरी मोहब्बत हुजणु घुरिजे जो पंहिंजे रत जो आख़िरी ज़रो जेको कतरो आहे उहो पंहिंजे देश सां क़ुर्बान करे। अल्हम्दुलिल्लाह ॾाढी तमामु घणी बेनता ख़ुशी थी आहे मूंखे हिते अची करे हीउ प्रोग्राम ॾिसी करे। हिन प्रोग्राम में पाकिस्तान सां मोहब्बत जो हिकिड़ो नओं अज़म, नओं इज़हार कयो थो पियो वञे। हिन प्रोग्राम में जेके टेबलोस, जेके परफॉर्मेंसिस ॿारनि ॾियनि पिया, उन्हनि स्कूल्स जे हेड मास्टरनि ऐं टीचर्स जी महिनत आहे, उन्हनि सभिनी इहो अज़म ॾेखारियो आहे त पाकिस्तान सां तमामु घणी मुतज़लज़िल, गैर मुतज़लज़िल मोहब्बत आहे, बग़ैर अनशेकेबल जंहिंखे चवां असांखे, जंहिंखे केरु लोॾे नथो सघे। ऐं मार्का हक़ जे हवाले सां हीउ जेको 14 अगस्त जो प्रोग्राम असां मल्हाए रहिया आहियूं, हीउ डे 1 खां 1 अगस्त खां 14 अगस्त ताईं असांजो हिकिड़ो सीरीज़ ऑफ इवेंट्स एंड सीरीज़ ऑफ प्रोग्राम्स आहिनि जेके असां अरेंज कयूं पिया। हीउ हिकिड़ो पाकिस्तान सां मोहब्बत जो, हालांकि असांजी मोहब्बत जेतिरो कुझु पाकिस्तान असांखे ॾिनो आहे, असांजी मोहब्बत उनजे भेट में तमामु घटि आहे, पर जेको कुझु बि आहियूं, जेको बि आहे, जेका मोहब्बत आहे, अज़म आहे, उहो सॼो पाकिस्तान लाइ। असांजो जीअण मरण हिन मुल्क सां आहे। आज़ादी जेको आहे त हिन मुल्क में असां जेको आहे सेलिब्रेट करे रहिया आहियूं। ऐं जेकॾहिं शायदि आज़ादी न हुजे त आज़ादी ऐं ग़ुलामी जो इहो ई फ़र्क़ु आहे त हिकिड़ो क़ैद तोते खां ग़ुलामी जी जेको आहे त डेफिनेशन पुछी सघूं था। अल्हम्दुलिल्लाह असां आज़ादु आहियूं, हर हवाले सां असां आज़ादु आहियूं ऐं तमामु सुठी ज़िंदगी असां गुज़ारे रहिया आहियूं। न ई असांखे कंहिं क़िस्म जो दबाव आहे। जिते बि असां वञूं था, कश्मीर खां वठी करे कारूंजर खां वठी करे कराची ताईं पाकिस्तान में मूवमेंट कयूं था ऐं असांजे लाइ ख़ुशी जी ॻाल्हि आहे त आज़ादी जा साह खणी रहिया आहियूं। बाक़ी एक्टिविटीज़ तमामु ज़बरदस्त हली रहियूं आहिनि। अव्हांजी महिरबानी कवरेज ॾियण जी, ॿारड़ा तमामु ज़बरदस्त जेको आहे त माना परफॉर्मेंस ॾेई रहिया आहियूं ऐं पाकिस्तान जे नारनि सां, पाकिस्तान ज़िंदाबाद जे नारनि सां पूरो हाल गूंजी रहियो आहे। ऐं आज़ादी जेको आहे त इंसान जी ज़िंदगी में वॾी नेमत आहे। जेके आज़ाद क़ौमूं न आहिनि, फ़लस्तीन खां अव्हां पुछो उन्हनि जी जेको आहे त ग़ुलामी जे बारे में, ऐं मुल्क जेके ग़ुलाम आहिनि उन्हनि खां पुछो जेको आहे त बाक़ी आज़ादी जहिड़ी का बि नेमुल बदल न आहे। अल्हम्दुलिल्लाह असां आज़ादु आहियूं ऐं ॾाढी ख़ुशी आहे जो असां आज़ादी सां ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं। पाकिस्तान ज़िंदाबाद। ॿारनि जी सुठी महिनत बि आहे, इहा महिनत आहे ऐं इहा मोहबत आहे जेका रंग लाहे थी पई, जो ॿारनि खे ख़ुशी तव्हांजे चहिरे मां महसूसु करे सघो था त ॿारनि में केतिरी ख़ुशी आहे पाकिस्तान बारे में। ऐं मां गवर्नर सिंध कामा टसू साहिब निहायती ख़ुशगुज़ार आहियां। अॻे असां हिकिड़ो ॾींहुं 14 अगस्त मल्हाईंदा हुआसीं, हाणे असांखे 10 ॾींहं मिली विया आहिनि 14 अगस्त सेलिब्रेट करण जा। छो त 14 तारीख़ चलम अचे पियो। टसूर साहिबु, गवर्नर साहिबु इमाम हुसैन इस्लाम जे चलम खे वधीक इम्पोर्टेंस ॾिनी, अहमियत ॾिनी, त उहो ग़म जो ॾींहुं आहे, असां ग़म मल्हाइणु खपे। ऐं इन करे असां 14 अगस्त ख़ुशी जो ॾींहुं असांखे हिकु फर्स्ट खां वठी 10 तारीख़ ते असां पंहिंजो सेलिब्रेट कयूं। तमामु बहितरीनु सुठो फ़ैसिलो हुयो गवर्नर सिंध जो। मां निहायत शुक्रगुज़ार आहियां साईं जन जो, ऐं मां पंहिंजे उस्तादनि जो, पंहिंजे ऑफिसरनि जो निहायत शुक्रगुज़ार आहियां जेके पंहिंजो 14 अगस्त खे सेलिब्रेट कंदा पिया ऐं ॿारनि खे अवेयर कंदा त असां पाकिस्तान आहियूं ऐं पंहिंजी मोहबत सां, पंहिंजे मुल्क सां मोहबत कीअं कजे। मोहबत जो तरीक़ो, मोहबत सां अवेयरनेस ॾियणु असां उस्तादनि जो ऐं पंहिंजे ऑफिसरनि जो किरदारु आहे। मां सभिनी खे अप्रिशिएट कंदो, तव्हां दोस्त वॾी महिरबानी जो असां पैगाम मथे ते पहुचायो था। सारो बि असांजो हिसो आहे, बिल्कुलु असांखे फ़ख़ुरु आहे पंहिंजी ते, पंहिंजे क़ौम में क़ौमी फ़ौज ते वॾी फ़ख़ुरु असांखे आहे। असांजी इहा क़ौम में क़ौमी फ़ौज जेका आहे उहा बाक़ाइदा पाण खे मञायो आहे त पाकिस्तान जा फ़ौज केतिरी मज़बूत आहे, केतिरी पावरफुल आहे। हीअ मुल्क पावरफुल हथनि में आहे कि कमज़ोर हथनि में न आहे। सन चैनल वारनि जी वॾी शुक्रिया, तमामु वॾी महिरबानी। हीअ त जीअं त असांजो 14 अगस्त जो सेलिब्रेशन आहे, मेगा इवेंट आहे असांजो,
ख़ासि करे असां एप्रिशिएट कयूं था पंहिंजे डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर खे जिन हिकु मेगा प्रोग्राम क्रिएट कयो आहे। इन में असांजा ॿारनि जी ज़ारी आहे असां पंहिंजे आज़ादी जो ॾींहुं आहे असां पंहिंजे ॿारनि खे असांजी जेका स्कूलनि जी परफॉर्मेंस आहे असां चाहियोसीं त असां हिकिड़े हाल में गॾिजी करे असां पंहिंजे सॼी बाक़ी मुल्क खे पंहिंजे शहर खे ॿुधायूं त असांजे ॿारनि में केतिरी माना एनर्जी आहे केतिरी कॉम्पिटेंट आहिनि हिन में। तंहिंजे करे असां हे मेगा इवेंट कयो आहे। ॾिसो पाण था हिन में माशाल्लाह ॿारनि पहिरियों पार्टिसिपेट कयो आहे बेहतरीन नमूने सां सुठा टेबल स्पीचिस आहिनि असांजा बेहतरीन इवेंट आहे असांजो जेके एजुकेशन डिस्ट्रिक्ट एजुकेशन ऑफिसर साईं इस्माइल साहिब खे जस हुजे अहिड़ा प्रोग्राम कराए थो। असां नंढा नंढा ॿिया पिया स्कूलनि में असां प्रोग्राम कया आहिनि। वरी असांजो मेगा इवेंट आहे असांजो जनरल आहे इन में असां पार्टिसिपेट कया सॼी ज़िले जा ॿार आहिनि माशाल्लाह। हर क़दम में असांजा ॿार पोइते न आहिनि। असां ॿुधाइणु चाहियूं था त असांजे ॿारनि में केतिरो कॉन्फिडेंस आहे केतिरो आहे। ही प्रोग्राम इन ॻाल्हि खे ज़ाहिर करे थो ॿारनि जो जेको पेट्रियाटिज़म जो जेको जज़्बो आहे हे प्रोग्राम उनखे ज़ाहिर करे थो शो करे थो। हे उनजो आईनो आहे। बाक़ी रही ॻाल्हि ॿारनि जी जेका इंडिविजुअल परफॉर्मेंस जी त ॿारनि में तमामु घणो जज़्बो आहे। इनखे मां त चवंदुसि त जेका असांजी तवक़ो हुई उन तवक़ो खां वधीक सुठी परफॉर्मेंस ॾियनि था ॿार। सभिनी स्कूलनि जा मुंहिंजे लाइ इहो फ़ैसिलो करणु ॾुखियो आहे त कहिड़े स्कूल जा ॿार खे सुठी परफॉर्मेंस ॾियनि था। जज़्बो माशाल्लाह उन्हनि में एतिरो घणो आहे जो उहे हिक खां हिकु जेका परफॉर्मेंस थी वञे असां ॿी परफॉर्मेंस जे बारे में वरी जेका नई अचे थी त चऊं था पोइ ॻाए बहितर आहे। वरी जेका नई अचे बहितर आहे। त यानी हिननि जो जेको तव्हां परफॉर्मेंस जे बारे में सुवाल कयो त मां त कम अज़ कम फ़ैसिलो नथो करे सघां त कंहिंजी सुठी परफॉर्मेंस आहे। ऐं इहो सॼो जेको आहे त इन ॻाल्हि जो आईनो आहे त ॿारनि में हुबुल वतनी जो जज़्बो केतिरो भरियल आहे ऐं उन्हनि खे जेका उस्तादनि जेको सम्झायो आहे उन जो सॼो हे आईनो आहे। मां त परफॉर्मेंस खां तमामु घणो मुतासिर आहियां ऐं बहितरीनु परफॉर्मेंस थिए थी। बल्कि तव्हां बि इन ॻाल्हि जा गवाह आहियो जेका परफॉर्मेंस ॾिसो था उहा अप टू द मार्क आहे। तव्हां ॾिठो हूंदो त क़ाइद आज़म मोहम्मद अली जिन्ना जेकी महिनत कई 14 अगस्त ते बरतानिया खां असांजो जेको मुल्क आज़ादु थियो अॼु ही प्रोग्राम ॾिसी असांखे इहो महसूसु थियो आहे या असां इहो महसूसु कयूं था त ही जेके असांजे ॿारनि स्पीचिस कयूं आहिनि या ॿार जेको टेबलोज़ पेश था करनि उन्हनि जे अंदरि ही सिर्फ़ु स्पीचिस न आहिनि हिकिड़ो जोश आहे जज़्बो आहे विलविलो आहे। अॼु ईअं असांखे महसूसु थो थिए त असां गुज़िरियल साल जेके कम कया हुआसीं मुल्क जी भलाई जे लाइ महिनत जे लाइ ऐं हिन प्रोग्राम ॾिसण खां पोइ असांजा जज़्बा वधीक वधी विया आहिनि ऐं मां सम्झां थो त असां वधीक महिनत कंदासीं असांजे मुल्क जी ख़ुशहाली तरक़ी में वधीक वाधारो थींदो। ऐं ॿारनि जो जेको प्रोग्राम हो इहो इन असांजे जज़्बनि खे जवान कयो आहे। इन उमेद सां त असां क़ाइद आज़म जे ॾिनल मशीन खे वधीक रोशन कंदासीं ऐं उन ते जदोजहद कंदासीं। जेका वाज़ले पर पूरे पाकिस्तान जे घर घर शहर शहर गली गली नगर नगर तव्हां ॾिठो हूंदो त 1 अगस्त खां वठी पंहिंजी जो बि आज़ादी ऐं पाकिस्तान पाक फ़ौज पारां इंडिया जे बरबरत ख़िलाफ़ु शानदार कामयाबी ते अॼु असांजो हर मकतब फ़िक्र सां तालुक़ रखंदड़ नौजवान बुज़ुर्ग पोड़ो शागिर्द जेको आहे त साए झंडे तले नहलाए रहियो आहे। ॾिसो आज़ादी पाकिस्तान जी तारीख़ जो हिकु रोशन ऐं मां सम्झां थो हिकिड़ो वॾो तारीख़ी बाब आहे। इहा कामयाबी वॾे क़ुर्बानीनि वॾे जदोजहद पोइ खां असांखे मिली जेका हिकु आज़ादी हिकु वॾी नेमत आहे जेका तव्हां ॾिठो हूंदो त आज़ादी उहा शइ आहे तव्हां ॿियनि मुल्कनि में ॾिसो जीअं फ़लस्तीन आहे या कश्मीर आहे जिते बर्बरियत ऐं जाबरियत थिए पई उते कई हज़ारे मुस्लमान शहीद कयो। असीं ख़ुशकिस्मत आहियूं असां हिकु आज़ाद वतन में जनम वरितो आहे। असांजो मुल्क पाकिस्तान अल्लाह ताला जे फज़ल सां अॼु पाकिस्तान जे पाक फ़ौज जे क़यादत में जेका हिंदुस्तान जेका बरबरियत जेका नापाक इरादा जेका पाकिस्तान पाक आर्मी जे क़यादत हिकु तारीख़ी बाब रक़म कई आहे ऐं असांजे दुश्मन मुल्क खे किथे मुंहुं लिकाइण जो बि रस्तो न मिले। असीं जेका हीअ आज़ादी आहे जेको असांखे हिकिड़ो वचन बि वरजाए थो त असीं पंहिंजे मुल्क जे लाइ इतिहाद एके ॿधी ऐं ईमान जे जज़्बे सां ख़िदमत कयूं त जीअं असांजो मुल्क सफ़े अवल जे मुल्कनि में शामिलु थी वञे। असीं हिन आज़ादी जे ॾींहं ते इहो बि वर्जाउ ऐं वचन था करियूं त असांजे मुल्क जे ख़िलाफ़ु जेकॾहिं कंहिं बि मुल्क नापाक ऐं मेरी अख सां ॾिठो असीं पाकिस्तान जो हर सपूत पंहिंजे वतन पंहिंजे धरती पंहिंजे माउ ऐं पाक फ़ौज सां गॾाए पाकिस्तान ज़िंदाबाद पाकिस्तान पाइंदाबाद। जीअं त अॼु तव्हां ॾिठो त मेगा इवेंट थियो
सेकेंडरी साइड प्राइमरी साइड सभिनीनि कंबाइन थी करे पूरे डिस्ट्रिक्ट जैकबाबाद जी एजुकेशन डिपार्टमेंट जेको आहे हे हिते मुस्कान हॉल में हिकु बहितरीनु प्रोग्राम कयो आहे इंडिपेंडेंस डे जे हवाले सां। तव्हां ॾिठो त असांजे ॿारनि जो जोश ऐं जज़्बो वलवलो एतिरो हुयो जो हिकिड़ी जीअं खून में गरमाइश अची वञे माण्हूअ खे, हेतिरी गर्मीअ जे बावजूद बि हुननि जी परफॉर्मेंस ॾिसी करे यकीन मञो असांजा हौसला बुलंद पिया थी वञनि। ख़ासि करे जीअं तव्हांखे ख़बर आहे मई में जीअं इंडिया हमिलो कयो असां ते ऐं असां उनजो भरपूर असांजी आर्मी पाक फ़ौज नेवी सभिनीनि उन्हनि जो भरपूर जवाबु ॾिनो। उन्हनि खे शिकस्त मिली, उन शिकस्त जे बिहाफ ते असांजे ॿारनि में जेको जोश ऐं वलवलो हुयो त असांजा जैकबाबाद जी अवाम, असांजा ॿार, असांजी पाकिस्तान जी अवाम कंहिं बि हिसाब में कंहिंखां घटि कोन्हे का ऐं उहा पुरजोश आहे पंहिंजे लाइ, पंहिंजे मुल्क जे लाइ। साईं हे ॾिसो न त हेॾे 62 जहिड़े माहौल में जैकबाबाद जी 50 डिग्री सेंटीग्रेड गर्मी ते 2000 ॿारनि जी मथे गैलरीज़ भरिजी वियूं, हेठि भरिजी वियूं, चौधारी ॿार। उन्हनि जे जज़्बनि मां इहो इज़हार थिए पियो त हुननि जो पाकिस्तान सां, हिन वतन सां ऐं हिन 14 अगस्त जी सेलिब्रेशन सां केतिरी मोहबत आहे। ॾिसो न त हे ॿारनि टेबलोस पेश करे पंहिंजी जान निसार क़ुर्बानीनि जेके असांजे आर्मीज़ क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिना या असांजे वॾनि जेके पाकिस्तान ठाहिण में ॾिनियूं हुयूं उन्हनि रोल प्ले करे असांखे सेखारियो त पाकिस्तान ईअं असांखे निंड में कोन मिलियो आहे। पाकिस्तान सां वॾी क़ुर्बानियूं जदोजहद ऐं वॾी अनथक महिनत खां पोइ मिलियो आहे। बनियानुल मरसूस जो वॾे में वॾो असरु जेको पियो उहो जैकबाबाद ते पियो, छो जो असांजी तमामु वॾी पाकिस्तान जी शाहबाज़ एयर बेस आहे जिते उन्हनि दुश्मननि असां ते बम गोला ड्रोन हमला कया। पर हितां जे अवाम खे उन्हनि खे इहा शायदि ख़बर न हुई त हीअ पाकिस्तान में रहंदड़ जैकबाबाद ज़िले जा नौजवान, औरतूं, मर्द सभु फ़ौजी थी चुका आहिनि, पंहिंजे वतन जे लाइ पंहिंजी शहादत ॾेई सघनि था, क़ुर्बानी ॾेई सघनि था, पर पंहिंजे वतन ते अहिड़े क़िस्म जा गलीज़ हरकतूं इंडिया जूं सही न सघंदा। नाज़रीन तव्हां हिन प्रोग्राम ख़ूबसूरत प्रोग्राम रंगनि भरे प्रोग्राम में ॾाढी ज़बरदस्त क़िस्म जी हिकिड़े क़िस्म जी शिरकत रही। उन में वाज़े तौर ते ॿियनि स्कूलनि बि पंहिंजे वसूं न घटायो, सभिनी भरपूर अंदाज़ में उन्हनि पंहिंजे शागिर्दनि खे, ॿारनि खे टेबलोस कराया। उन्हनि जे स्कूलनि जे ॿारनि ख़ासि तौर ते जेको जैकबाबाद जो गर्ल्स हायर सेकेंडरी कैंपस स्कूल आहे उनजे ॿारनि त हिकिड़े वाज़े क़िस्म जी परफॉर्मेंस ॾिनी ऐं हिन आज़ादीअ वारी ख़ुशी खे सेलिब्रेट कयो। ऐं जस हुजे उन स्कूल जे उस्तादनि खे, हिते शरीक सभिनी स्कूलनि जे ॿारनि खे, उन्हनि जे उस्तादनि खे, त उन्हनि एॾो ज़बरदस्त क़िस्म जा टेबलोस पेश कया ऐं हिन वतन अज़ीज़ जी आज़ादी जी ख़ुशीअ खे मल्हायो ऐं दुनिया खे पैगाम ॾिनो त हीअ अमन पसंद क़ौम न कंहिंखां ड्रुजे थी, न कंहिंखां हिसजे थी ऐं उहा क़ौम पंहिंजी आज़ादी जे ॾियारे खे भरपूर नमूने सां मल्हाइण बि ॼाणे थी। प्रोग्राम में वक़्तु पंहिंजी पुॼाणी खे पहुचे थो। पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सर्की खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।